हिकिड़ो माण्हू ज्योतिष वटि वियो, हथ ॾेखारियईं त ज्योतिष भाई ॾाढो ज्ञानवान हुयो। हुन चयो भैया अॼु तुंहिंजो आख़िरी ॾींहुं अथई, तुंहिंजो समय अची वियो आहे, समय पूरो थी चुकियो अथई भैया, हाणे मृत्यु अथई, बसि अॼु सुभाणे में तुंहिंजो आख़िरी ॾींहुं अथई, केॾी महिल बि बुलावो अची वेंदी, तयारी करे वठि, जेको तयारी करणी अथई तयारी करे वठि। त उहो निकितो मंगलूराम। चओ हरे राम। उन ॾाढो सुंदर कलाकार हुयो, उहो ठाहींदो मूर्तियूं, विग्रह थींदा आहिनि न, मूर्ति थींदी आहे, तीअं उहो स्टैचू वग़ैरह मूर्ति ठाहींदो। त हुन सोचो कि भैया मृत्यु ईअं कीअं ईंदी, अञा मां 35-36 साले जो आहियां, ईअं कीअं मृत्यु अची वेंदी, मां अॼु मृत्यु खे बि धोखो ॾेई छॾींदुमि। उन छा कयो ख़बर अथव, पंहिंजे पाण वांगुरु सेम टू सेम हू बहू 7 मूर्तियूं ठातईं, कुझु बि फ़र्क़ु न, हल्को बि फ़र्क़ु न रखियो। एॾो ज़बरदस्त कलाकार हुयो, पंहिंजे पाण स्वयं जी हुन मूर्ति ठाती 7, अठो पाण बीह रहियो, अठो जीअं पाण बीठो त सभु हिकु प्रकार मूर्ति लॻण लॻियूं। चओ हरे राम। ओॾी महिल ई धर्मराज जा माण्हू आया, उन्हनि ॾिठो यमदूत जेके आया कि न, अरे भाई हे त कमाल थी वियो, असां हिक खे वठण आयासीं, हिते घणा बीठा आहिनि, 8 बीठा आहिनि, कंहिंखे पकड़े वञूं, सभु हू बहू था लॻनि, कुझु फ़र्क़ु त आहे कोन, कीअं सम्झ में अचे। ओहो वीचारा आख़िर मथो पटके सम्झी न सघिया, आख़िर वापसि हली विया। चओ जय श्री कृष्ण। पहिरियों बार धर्मराज जा जेके वो पार्षद हुया वो वापसि हली विया। पुछो उन्हनि खां कि भाई छा थियो, ख़ाली हथ आया? चई हा महाराज सम्झ में ई न आई, हिक खे वठण वियासीं, हुते त सेम 8 बीठा आहिनि, कुझु सम्झ में ई न आई ॻाल्हि। ॾाढो चालाक निकितो मंगलूराम, एॾी चालाकी असां त पहिरियों बार ॾिठी आहे। धर्मराज सम्झी विया भाई ही टेढ़ो माण्हू आहे, कुछ उपाय ॿुधायूं, चयूं बसि इहो करे अचो, वञो वरी वापसि आया सभु पार्षद, अची बीठा 8-7 जेकी मूर्ति हुयूं, हिकिड़ो मंगलूराम उन्हनि जे साम्हूं अची बीठा ऐं पाण में ॻाल्हाइण लॻा। हिकिड़ो चवणु लॻो वाह भाई छा त कलाकारी आहे, ज़बरदस्त कलाकारी कई आहे मंगलूराम, हू बहू ठातो आहे, कुझु थोड़ो बि फ़र्क़ु न रखियो अथई, ॾाढो ज़बरदस्त ठाती अथई, 7-8 मूर्तियूं थी लॻनि, बाप रे जोरदार, हिकु इंच जो बि कुझु फ़र्क़ु न आहे, सभु हू बहू आहिनि। त ॿियो माण्हू चई न छा जो हू बहू आहिनि, ॾिस हिन मूर्ति जो नक थोरो टेढ़ो ठातो अथई, कलाकार सुठो कोन्हे, पागल आहे, चरियो आहे, ठाहिण कोन आई अथसि, ॾिस हिन जो कनु थोरो वॾो करे छॾियो अथई, हिन जी अखियूं थोड़ियूं वॾियूं करे छॾी अथई, ढंग सां ठाहिण कोन आई अथसि। अरे एतिरो जो हुन चयो त हुन मंगलूराम खे ॾाढी बाहि लॻी कि हे हीअं कीअं थो चए, ऐं गुस्से में चई वेठो अच्छा एतिरो ई अथई त हिकिड़ी तूं ठाहे ॾेखार। चओ जय श्री कृष्ण। एतिरो ई त हिकिड़ी तूं ठाहे ॾेखार। पार्षदनि बि चयो पकड़ो भैया इहो ई तो, कढोसि हिन खे ॿाहिरि, वठी हलो हाणे हिन जी चङी तरह मूर्ति ठहंदी। अरे एॾो सुठो कलाकार बि हुयो, हाँ यानी हिकु बार त पार्षद भी वापस हली विया, उहो भी न समझी सघिया, पर आखिरी में छा कयो उन, अहंकार। एतिरो ई चयो त तव्हां ठाहे ॾेखारियो, मां न हुजां त कमु कीअं थिए, असां बि इहो अहंकार कंदा आहियूं न भाई, केॾी महिल सेवा जे विच, केॾी महिल परिवार जे विच, केॾी महिल संसार जे विच, केॾी महिल भक्तीअ जे विच बि अहंकार करे वेंदा आहियूं। पोइ उहो अहंकार असांखे पकड़ाए छॾींदो आहे, मारे विझंदो आहे। चओ जय श्री कृष्ण। श्री कृष्ण गोविंद हे नाथ नारायण वासुदेव। तॾहिं भाई अहंकार खां बची करे ऐं भगवान जी भक्ति कयूं, साध संगत जी।